नाज़रीन, लाड़काने जे चांदका अस्पताल जे इंतजामिया जी लापरवाही सबब एमरजेंसी वार्ड में अल्ट्रासाउंड ऐं डिजिटल एक्सरे मशीन 5 ॾींहं खां ख़राब पियल आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे अब्दुल कादिर जागीरानी। जी अब्दुल कादिर, छा अपडेट्स आहिनि? जी, चांदका अस्पताल मसइलनि जे वर चढ़ी वई आहे। चांदका अस्पताल जे एमरजेंसी वार्ड में जिथे मुख़्तलिफ़ माण्हू हादसनि जा ऐं परे परे खां जेके ज़ख़्मी माण्हू हादसनि वारे शोबे में अचनि था, उन जूं अक्सर जेके मशीनूं आहिनि, डिजिटल मशीनूं, एक्सरे मशीनूं, उहे अल्ट्रासाउंड वारियूं मशीनूं जेके आहिनि उहे मुकमिल तौर ते ख़राब थी वियूं आहिनि, जंहिंजे करे मरीज़नि जूं जेके रिपोर्टूं आहिनि उहे करणु ऐं उन्हनि जा जेके मर्ज़ जाचणो महाल थी वियो आहे। चांदका अस्पताल घणे वक़्त खां वठी इंतज़ामी बहरान जो शिकार आहे, जिथे को तवजो नथो ॾिनो वञे ऐं उते जेके मरीज़नि जूं ज़िंदगियूं जेके आहिनि उहे दाव ते लॻल आहिनि। जी अब्दुल कादिर, अवां जी मेहरबानी।